पिराल शहरनि लाइ ख़ुशख़बरी। पिराल में ताज पेट्रोल पंप जो शानदार इफ़्तिताह कयो वियो। पिराल में नए क़ाइमु थियल ताज पेट्रोल पंप जो बाक़ायदा इफ़्तिताह कयो वियो। हिकु सादगी पर का तक़रीब कई वई। इफ़्तिताह तक़रीब में ऐसी किंगरी, मोहम्मद अली शाह, मुख्तार कार किंगरी, आमिर नज़ीर, सरदार हुसैन बख्श नारेजो, नोमान बलोच, तारिक बलोच, मुजफ्फर बलोच, आमिर अब्बासी, SHO सादिक अब्बासी, डॉक्टर फिदा मेमन, अब्दुल समी शेख, हादी बख्श नारेजो, नोमान बंड समेत इलाके के मौजूद शख्सियतन शिरकत कई। तक़रीब दौरान महिमान रिबन काटे पेट्रोल पंप जो पिणु इफ़्तिताह कयो वियो ऐं इन सहूलियत ते इंतिज़ामिया खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। महिमान जो चयो त ताज पेट्रोल पंप क़ाइम सां पिराले ऐं भरपासे जे रवासियुनि खे मयारी तेल समेत बहितरीन सहूलियत मुयसरु थींदियूं, जंहिंसां सफ़र ऐं कारोबार सरगर्म ऐं आसानीअ सां पैदा थींदियूं। आख़िर में इंतिज़ामिया पारां महिमाननि जो शुक्रिया अदा कयो ऐं उमेद ज़ाहिर कई वई त मनसूबे इलाइक़े जे तरक़ीअ में अहम किरदारु अदा कयो वेंदो। वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु, शेयर करणु न विसारींदा। अव्हां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल। पिराल शहरनि लाइ ख़ुशख़बरी। पिराल में ताज पेट्रोल पंप जो शानदार इफ़्तिताह कयो वियो। पिराल में नए क़ाइमु थियल ताज पेट्रोल पंप जो बाक़ायदा इफ़्तिताह कयो हिकु सादिक पर तक़रीब में कयो वियो। इफ़्तिताह तक़रीब में ऐसी किंगरी, मोहम्मद अली शाह, मुख्तार कार किंगरी, आमिर नज़ीर, सरदार हुसैन बख्श नारेजो, नोमान बलोच, तारिक बलोच, मुजफ्फर बलोच, आमिर अब्बासी, SHO सादिक अब्बासी ऐं डॉक्टर फिदा मेमन, अब्दुल समी शेख, हादी बख्श नारेजो, नोमान बंड समेत इलाके जे मौजूद शख्सियतनि शिरकत कई। तक़रीब दौरान महिमान जो रिबन काटे पेट्रोल पंप जो इफ़्तिताह कयो वियो ऐं नई सहूलियत ते इंतिज़ामिया खे मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं ऐं मिठाइयूं खारायूं वयूं। वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु, शेयर करणु न विसारींदा। अव्हां जो पंहिंजो चैनल यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो अव्हां जो पंहिंजो चैनल।